رب العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله الطيبين وأصحابه الطاهرين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام. قال النبي صلى الله عليه وسلم: أفضل الذكر لا إله إلا الله. وقد قال عليه الصلاة والسلام: من آخر كلامه لا إله إلا الله فدخل الجنة. وقد قال عليه الصلاة والسلام: كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. سبھی ساتھی جلدی محمد صلی اللہ علیہ وسلم. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. قابل الاحترام علماء الكرام، इंतहाई ज़ी वक़ार साथियों, मुझा मोहतरम दोस्तों, भाइयों एवं बुजुर्गों, तो ऐसा हिन आदिलपुर शहर के अंदर हिन अज़ीमुश्शान सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसे में बिरादर मुकर्रम मौलाना इम्तियाज़ अहमद कबूल साहब जन जी दावत है अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करने जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हिन हाज़री खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। रबीउल अव्वल जो महीनो हले थो ऐं के बख़ूबी इल्म आहे त कुछ रिवायतुनि जे मुताबिक़ 12 रबीउल अव्वल जे दिहाड़े ते मदीने जे मीर आमिना जे लाल जी विलादत बा सआदत थी आ। बिल इत्तिफाक तकरीबन तमाम मकातबे फ़िक्र जो इन गाल ते इत्तिफाक आ
त 12 रबियुल अव्वल जे ॾिहाड़े सूमर जे ॾींहुं मदीने जे मीर आमिना जे लाल जो विसाल थियो आहे, इंतकाल फुरमलाल थियो आहे ऐं साईं जन हिन फ़ानी जहान खां पर्दो मटायो आहे। चूंकि वक़्तु मुख़्तसर आहे, मां तव्हांजे साम्हूं ॻाल्हि रखंदो हलां, सम्झंदा हलो ऐं जवाबु ॾींदा हलो। कंहिं घर जो को भाती हुजे, उन जे विलादत जो ॾींहुं बि साॻियो हुजे ऐं बिल इत्तिफ़ाक़ उन जे वफ़ात जो ॾींहुं बि साॻियो हुजे, पोइ जॾहिं उहो ॾिहाड़ो अचे त तव्हां खां पुछां थो, अबा उन जे विलादत जी ख़ुशी मल्हाईंदव या उन जे जुदाई जो ग़म मल्हाईंदव? अबा न पंहिंजे दिलि ते हथु रखी सही ॿुधायो अबा। या उन्हनि घर में दोल शरनायूं झुपेर डांस थींदी आहे, ॾियो ख़बर जी। जॾहिं असांजे घर जो भाती वञे थो, असां उन ॾींहं ते जशन मल्हाइण जे लाइ तयार न आहियूं। त मुसलमानों, मदीने जो मीर आमिना जो लाल है, नबीजन जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, काइनात जो महदार नबी, अल्लाह जो दिलबर, नबीजन जो अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंदो बाला कदर, रहमत जो समंदर, जंहिं ॾिहाड़े मदीने जे मीर फ़ानी जहान खां पर्दो मटायो, पंहिंजे दिल ते हथु रखी ॿुधायो, जेका उन ॾींहुं जुलूस कढनि था, जशन कनि था, डांसूं कनि था। अबा इहो सही आहे। वरी मूंखे अफ़सोस उन वक़्तु थियो, असांजे वाइदनि जो मक़सदु कंहिंजे मथां तनक़ीद करणु न आहे, अल्लाह जो कसम। असांजे वाइदनि जो मक़सदु आहे मथां का ॻाल्हि कंहिंजे दिलि जे थांव में वेहिजी वञे। कंहिं साथीअ मूंखे हिकिड़े कंहिं बरेली आलिम जी तक़रीर मोकिली व्हाट्सएप ते, तमामु वॾो आलिम आहे। उन्हनि जो पंहिंजी तक़रीर में उनखे कंहिं पर्ची लिखी त साईं, हे वहाबी चवनि था त 12 रबियुल अव्वल ते तव्हां जशन मल्हायो था, जुलूस कढो था। 12 रबियुल अव्वल त हुज़ूर जे विसाल जो ॾिहाड़ो आहे। मूंखे अफ़सोस हो उन बुज़ुर्ग जे जवाब ते। उन चयो, असां मीलाद मल्हायूं था, मीलाद मल्हाईंदासीं, ॾुख ऐं ग़म उहो मल्हाए जंहिंजो को मोह हुजे। अब ॻाल्हि सम्झ में अचे थी न? ग़म उहो मल्हाए जंहिंजो को मोह हुजे। मां उनखे चवंदो आहियां, अल्लाह जा बाना, या त तूं सहाबा जे ज़िंदगियुनि खे न पढ़ियो आहे, या त तूं मदीने जे मीर जे अहादीस मुबारक खे न पढ़ियो आहे, या त तूं मदीने जे मीर जे विसाल वारे ॾींहं खे न पढ़ियो आहे। अल्लाह जो कसम, सहाबा जे मथां ग़मन जा पहाड़ किरिया हा। आदिलपुर वारा, हे असांजो अक़ीदो ईमान सॼी दुनिया जे इंसाननि खे गॾु कर, नबीजन खां पोइ सॼी दुनिया जे इंसाननि खे गॾु कर। रब्बे मुहम्मद जो कसम, असां समूरा आशिक गॾिजी पऊं, पर मदीने जे मीर जे हिकिड़े सहाबीअ जे शान जो, इश्क जो, मुहब्बत जो मुक़ाबिलो नथा करे सघूं। सहाबा जो शान तमाम मथे। वो मुखे चवण दे, अल्लाह ने ज़ीनत बख्शी है अफलाक को रोशन तारों से, अल्लाह ने ज़ीनत बख्शी है अफलाक को रोशन तारों से। जगह जागो दा सुभान अल्लाह चवंदा हलो। अल्लाह ने ज़ीनत बख्शी है अफलाक को रोशन तारों से, इस्लाम में रौनक पाई है महबूब खुदा के यारों से। होते हैं खफा क्यों सुनकर पूछो तो जरा अग़यारों से। तारीफ सहाबा साबित है, तारीफ सहाबा साबित है कुरान के 30 पारों से। अल्लाहु अकबर। रब कलाम मुकद्दस में आवाज उठे फरमाई, कुल्लु मन अलैहा फ़ान
कुल्लु मन अलैहा फान, कुल्लु मन अलैहा फान, वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम, फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाहु अकबर। अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो हिकड़े दिहाड़े मदीने जो मीर आमिना जो लाल पंहिंजे सहाबा सां मुखातबा, सहाबा मदीने जे मीर जे खिदमत में मौजूद ओ आदिलपुर वारा मस्जिद नबविया। अल्लाहु अकबर कबीरा। मुझे साईं पंहिंजे सहाबा के इरशाद फरमायो, ओ मुंहिंजा सहाबियो, हिकु अल्लाह जो प्यारो बानो आ, अल्लाह जो नेक बानो आ। रब्बो न पंहिंजे प्यारे बाने के अख्तियार दिनो दुनिया में रहे, उन जी मर्जी अल्लाह जे नेमतुन में वजण चाहे उन जी मर्जी। अल्लाहु अकबर। मुझे साईं इरशाद फरमायो, हुजूर जे सहाबा बुधो पर कुर्बान वञा जनाब अबू बकर सिद्दीक जे शान था। जनाब सिद्दीक अकबर मुझे साईं जे उन महफिल में मौजूद जने जनाब सिद्दीक अकबर मुझे साईं जा ये लफ्ज बुधा। जनाब सिद्दीक अकबर ज़ारो कतार रोइण लगो, ज़ारो कतार रोइण लगो। मस्जिद सदकन सां वरजी वई। सहाबा बुधो कंहिंजे रोइण जो आवाज़ आ। जने सहाबा ॾिठो कुंड में पोड़ो अबू बकर सिद्दीक ज़ारो कतार रोए थो। सहाबा परेशान थिया, साईं एड़ी कहिड़ी ॻाल्हि कही जो सुहिणो अबू बकर सिद्दीक रोए थो, पोड़ो अबू बकर सिद्दीक रोए थो। ओ आदिलपुर वारा सहाबा मदीने जे मीर जी ॻाल्हि खे न समझी सघिया, पर रब्बे मुहम्मद जो कसम जनाब अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर जे ॻाल्हि खे समझी वियो। जनाब जनाब सिद्दीक अकबर समझी वियो, यो अल्लाह जो प्यारो बानो, अल्लाह जो नेक बानो, यो को ॿियो कोन्हे, यो मदीने जो मीरा। साईं जन इशारो ॾिनो, मां फानी जहान के छॾण वारो हां, दुनिया के छॾण वारो हां। ओ मुंहिंजा सहाबियो तहां सां मोकिलण वारो हां। ओ गम जी ॻाल्हि करण वारा अञा मदीने जो मीर मौजूद आ। जनाब सिद्दीक अकबर ज़ारो कतार रोए पियो। अञा अॻिते नज़र कर, हिकिड़े ॾिहाड़े छंछर जो ॾींहुं आ। मुंहिंजे साईं जे मथे मुबारक में सूर पियो, सूर जी शिद्दत वधंदी वई। मुंहिंजे साईं खे बुखार थियो, बुखार जी शिद्दत वधंदी वई। मुंहिंजे साईं जे जिस्म में दर्द हो। अल्लाहु अकबर कबीरा। या दर्द जी शिद्दत वधंदी वई। मुंहिंजे साईं जूं खोड़ सारियूं घरवारियूं। अल्लाहु अकबर। मुंहिंजो साईं हिकिड़ो ॾिहाड़ो हिक घरवारीअ जे घर में गुज़ारींदो हो, ॿियो ॾिहाड़ो ॿी घरवारीअ जे घर गुज़ारींदो हो, टियों ॾिहाड़ो टी घरवारीअ जे घर गुज़ारींदो हो। मुंहिंजो साईं बार बार पुछे थो, मुंहिंजे आयशा जो वारो करे ईंदो, मुंहिंजे आयशा जो वारो करे ईंदो, मुंहिंजे आयशा जो वारो करे ईंदो। ओ आदिलपुर वारो हिन लफ़्ज़नि ते तड़पी पइजाए। मां पंहिंजे ज़ोक में ईअं चवंदो आहियां, मदीने जे मीर खे अम्मा आयशा एॾी प्यारी छोरी। अल्लाहु अकबर। अम्मा आयशा सिद्दीका ताहिरा आबिदा ज़ाहिदा उम्मुल मुमिनीन अफीफ़ा काइनात मरियम इस्लाम। मुझे साईं जी प्यारी घरवारी, नंढी घरवारी जंहिंजो हुमेरा लक़ब आ। मां पंहिंजे ज़ौक़ में हीअं चवंदो आहियां, अम्मा आयशा मुझे साईं खे इन जे करे प्यारी ही। अम्मा आयशा जो इंतिखाब करण वारो दुनिया जो को इंसान कोन हो। ओ आदिलपुर वारा अम्मा आयशा सिद्दीका जो इंतिखाब करण वारो काइनात जो अल्लाह पाण हो।
एक अम्मा आयशा जो इंतखाब करण वारो कायनात जो अल्लाह पाण जो अम्मा आयशा जनाबे सिद्दीक अकबर जी न्याणी वो जनाबे सिद्दीक अकबर जेको मुझे साईं जे सफर जो साथी हजरत जो साथी घर जो साथी जंगिन जो साथी मक्के जो साथी मदीने जो साथी वो जनाबे सिद्दीक अकबर जजला मदीने जे मीर फरमायो ओ दुनिया वारो बुधो मां मोहम्मद करीम जे मथा जंहिंजा जेतिरा एहसान आ जंहिंजा जेतिरा थोरा मां मोहम्मद करीम लायूं थो वञा पर मुझे अबू बकर जा मां मोहम्मद करीम जे मथा तमाम वॾा थोरा आहिनि ओ दुनिया वारो मुझे अबू बकर जा एहसान क़यामत जे दिहाड़े मां मोहम्मद करीम जो अल्लाह पाण लाहींदो। अम्मा आयशा मुझे साईं के ॾाढी प्यारी वक्त मुख्तसर आदे तवज्जो के जाए उम्महातुल मोमिनीन असवाजे मुतहरात पाण में मशवरो कयो साईं जन बार बार अम्मा आयशा के याद था कर तबीयत में नाचा किया बुखार जी शिद्दत दर्द जी शिद्दत असवाजे मुतहरात मशवरो करे मुझे साईं जे खिदमत में अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं सा तहां जे घर वारे मशवरो करे बिल इत्तिफाक तहां के इजाजत दिनी सही अम्मा आयशा जे हुजरे में रहो आयशा जे घर रहो जैसी ताईं तहां जी तबीयत बेहतर थे अम्मा आयशा के इतला मिलियो अज मदीने जो मीर तुझे घर थो अचे अज आमिना जो लाल तुझे घर थो अचे ओ आदिलपुर वारा अम्मा आयशा ॾाढो खुश थी अम्मा आयशा ॾाढो खुश थी अम्मा आयशा घर जे सेटिंग कई घर के सिंगार अज वक्त का पेरिया मुझो घोट मां आयशा जे घर थो अचे अम्मा आयशा के केड़ी खबर मदीने जो मीर आखिरी दफो थो अचे मुझे साईं जे जिंदगी जो आखिरी वक्त जने अम्मा आयशा जी नजर मुझे साईं जे चेहरे अनवर थे पई बस सहाबा बिन सहाबा जे कुलन ते मुझो साईं हथ रखी करे अम्मा आयशा जे हुजरे में आयो अम्मा आयशा परेशान थी वई जने अम्मा आयशा साईं के ॾिठो बुखार जी शिद्दत एडी बुखार जी शिद्दत हुई जो अम्मी सैन फरमाए थी साईं के पघर पे अचे उन पघर जे करे समूरा कपड़ा इया आला पिया थी वजन जी कपड़ो पानी में आलो कबो अम्मा आयशा सैन फरमाए थी साईं के एडी तकलीफ हुई बुखार जी एडी शिद्दत हुई दर्द जी एडी शिद्दत हुई हर साईं चेहरो हेदे प्या वराइन हर साईं चेहरो हेदे प्या वराइन जुबान ते है लफ्ज़ अल्लाहुम्मा अइन्नी अला गमरातिल मौत अल्लाहुम्मा अइन्नी अला गमरातिल मौत अल्लाहुम्मा अइन्नी अला गमरातिल मौत ओ मुझा करीम अल्लाह मां मोहम्मद करीम जे मौत जी तकलीफ के घटाए अल्लाहु अकबर ओ आदिल परवारा रब्बे मोहम्मद जो कसम है दुनिया चंद दी हंजो चावा ये दुनिया आरजिया रब फरमायो कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका जुल जलाली वल इकराम समूरो जहान फानिया जेको आयो आ तेके हलणो आ जेको ठयो आ तेके टहणो आ जेको जायो आ तेके मरणो आ जेकरे के जात के बका है तो वो अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी जाता। अब मरणो आ ना या दुनिया में हमेशा रहणो जो सांजो अकीदो ईमान आ इन दुनिया जे अंदर मदीने जे मीर खां वडी बी का शख्सियत गलहायो अबा हुजूर खां वडी बी का शख्सियत अबा साईं जन दुनिया खां पर्दो मटायो न अबा वफात थी न इंतकाल पुरमलाल थियो न यकीन जानो तो असा के भी मरणो आ अल्लाह जो कसम मरणो आज दुनिया में इंसान गाफिल थी खबर ना है को अमीरा बे मरणो आ फकीरा बे मरणो आ अल्लाह जो कसम पंहिंजी जिंदगी अल्लाह जे पाक कुरान जे हुक्मन जे मुताबिक गुजार कह चण वारे खूब चयो न जिंदगी 2 दिन की हो या 100 साल की ता जा सेल छो डाउन थियन इम्तियाज जा सेल समझ में अचंदा बता त मोहब्बत सा जो सुभान अल्लाह टाइम पूरो थियो लगे तो तव्हां खे ॿुधायो त टाइम खत्म थियो भाई
वो जो टाइम अधो मिनट बचो मैं बायस खत्म तो क्या जिंदगी 2 दिन की हो या 100 साल की गुजर जाएगी जिंदगी 2 दिन की हो या 100 साल की गुजर जाएगी बहरहाल गुजर जाएगी सबनी जा इरादा ये इन्होंने मां करे अम्मी सैर फरमाई थी सैयद आरामी सैयद मां आयशा का पूछो वक्त मुख्तसरा माने दा तफसीली का लाइन तवज्जो कयो सैयद पूछो आयशा नमाज जो वक्त थी गया ता सा के याद हुई नमाज अबा हां सही बारी रब्बिल अव्वल जे तकरीबन मुझा 4 जलसा हदीअ जो मुख्तलिफ इलाइकन जे अंदर मुख्तलिफ ज़िलन जे अंदर मां चे नंढे वॾे शहर मां गुज़रां पियो न वॾा वॾा जुलूसों सां मिलन पिया वॾा वॾा बुज़ुर्ग आलिम सगुरा पटकन सां दारन सां के गालिन जे छतन ते हा के रोडन ते हा के मोटरसाइकिलन ते हा सब नचन पिया सिर्फ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो पटके सां हुज़ूर जी सुन्नत दाढ़ी हुज़ूर जी सुन्नत दाढ़ी सां अब रोडन ते नचो माण्हू चङो चवंदा अब ॻाल्हायो अब माण्हू चङो चवंदा अल्लाह जो कसम चङो चवंदा हिकु हमरा जी थी शादी करे जॾहिं आयो कुंवार जे घर निकाह का बोठी ना घोट के कुंवार जे घर वठी आया कुंवार सां गॾु विहारियो हमरा के हमरा जो वेठो त जेके कुंवार जूं सहेलियूं हिक ॿिए खे चवण लॻियूं त घोट त कुराड़ो आहे अच्छा वार हूंदा त माण्हू चवंदा न कुराड़ो पोइ खणी केॾा बि को केस करे हा साईं कहिड़ी बि को मेहंदी होणे लेबल त लॻी वियो पर परेशान न थियो अल्लाह जो कसम अछनि वारनि खां रब खे बि हया थींदो आहे हा इन करे अच्छा वार हुजनि त भलो आहे परेशान न थींदा कयो सहेलियुनि जो हिक ॿिए खे घोट त कुराड़ो हाणे माइन जी ॻाल्हि लिकंदी न आहे ये ॻाल्हि हलंदी 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 घोट जे कन ताईं पहुती घोट जो ॿुधो त घणे मुंहिंजी गिला थी हले घर में ताज़ो नओं ताज़ो घोट बाबा आयो गिला जो हले त घोट खट ते उथियो कुंवार वेठी आहे बिस्मिल्लाह पढ़ी वॾा वॾा बुल ॾियणु शुरू कयो हाणे खट जो बुल बा हिकिड़ो ॾींहुं थोरो ॿियो ॾींहुं अञा मथे टियों ॾींहुं अञा मथे वञे पियो घोट मथे हलंदो ॾेखारे पियो न घर वारनि माइनि खे त मां कुराड़ो न आहियां जवान आहियां मुंहिंजे अछनि वारनि खे ॾिसी मूं ते न वञो ईमानी कुवत मुंहिंजी मज़बूत आहे ॻाल्हि खे सम्झो था जॾहिं जो बुल ॾिनी खटनि ते चढ़ी तो कुंवार जूं सहेलियूं हिक ॿिए खे चवण लॻियूं घोट हिकु कुराड़ो आहे ॿियो ॿुधायो कावड़ चवंदा न हिकु कुराड़ो आहे ॿियो चरियो आहे अल्लाह जो कसम हाणे ताज़ो 12 रबीउल अव्वल ते मुल्तान जे शहर में हिकड़ी नौजवान न्याणी 16-17 सालन जी उनखे तैयार करे गाड़ीअ ते स्टेज ठाहे गाड़ीअ ते विहारे न्याणी जो मथो बि उघाड़ो उनजी नुमाइश कई वई माण्हू खे चयो ॿुधो अॼु जश्न ईद मीलादुन नबिया हीअ हूर आसमाननि खां लही आहे नसीब ने किस्मतुन की अल्लाह जो कसम मोटिए जो वक्त थ रब जे दरवाजे ते तौबा के मारे तवज्जो कर मुझे साईं के होश आयो आयशा नमाज जो वक्त हुआ अम्मा आयशा फरमायो साईं सहाबा तहां जे इंतजार में ओ आदिलपुर वाला तड़पी पे जाए अम्मा आयशा साईं थी फरमाए साईं जन वरी आरामी थी थोड़ी देर का पो साईं जन दी अख मुबारक खुली साईं जन वरी पूछो आयशा नमाज जो वक्त हुआ मां तुम साईं तहां जा गुलाम तहां जे इंतजार में साईं जन वरी आरामी थी थोड़ी देर गुजरी साईं जन दी अख मुबारक खुली
आयशा नमाज जो वक्त थी सही गुलाम तहां जे इंतजार में मदीने जे मीर फरमायो आयशा मां मोहम्मद करीम के उठण जी सकत कोन्हे आयशा मां मोहम्मद करीम के पीहण जी सकत कोन्हे आयशा मां मोहम्मद करीम के हलण जी सकत कोन्हे मुरू अबा बकर फलयुसल्ली बिल्लाह आयशा पंहिंजे पापे अबू बकर के चो मां मोहम्मद करीम जे मुसल्ले ते बीही करे मुझे उम्मत जी इमामत कराए अल्लाहु अकबर अम्मा आयशा खिदमत में अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुझो पापो दिल जो नरमा दिल जो कमजोर आ सही मता तहां के मुसल्ले ते न दिसे मुझो पापो न बीही सके सही इमामत न कराए सके सही उमर के चो न उमर डाढो कबी आ उमर मजबूत आ सही मुसल्ले ते बीही करे तहां जे उम्मत जी इमामत कराए मदीने जे मीर फरमायो ला बल अबा बकर फलयुसल्ली बिन्नास न मुझे अबू बकर के चो मां मोहम्मद करीम जे मुसल्ले ते बीही करे मुझे उम्मत जी इमामत कराए ओ आदिलपुर वारा अज इश्क जी नालो हणे थो प्यार जो नारो हणे थो जानिसारी जो नारो हणे थो वफादारी जो नारो हणे थो रब्बे मोहम्मद जो कसम वफादारी न शे जो नालो मदीने जे मीर जे जिंदगी के पढ़ हुजूर पंजी सजी जिंदगी पंजी उम्मत के इहो पैगाम दिनो ओ मुझा उम्मतियो इबादत अल्लाह जी कजो इबादत अल्लाह जी कजो इबादत अल्लाह जी कजो जरे मां अहादीस मुबारक जे किताबन ते नजर थो क्या अम्मा आयशा सैन फरमाए थी साईं जो आखिरी वक्त साईं जन सहाबा के नसीहत कर फरमाई मदीने जे मीर फरमायो ओ मुझा सहाबियो इबादत अल्लाह जी कजो इबादत अल्लाह जी कजो इन इबादत में तुझी नमाज अची वई रोज़ो अची वियो ज़कात अची वई हज अची वियो गरीबन जी खिदमत मिस्कीनन जी खिदमत यतीमन जी खिदमत बेवा औरतुन जी खिदमत अची वई इन इबादत में सजदो अल्लाह जो अची वियो छो त मदीने जे मीर सॼी ज़िंदगी अल्लाह जो दर ॾेखारियो अल्लाह जो घर ॾेखारियो अल्लाह जो सजदो सेखारियो मुझे साईं फरमायो सजदो अल्लाह जो कजो इबादत अल्लाह जी कजो छो त इबादत जे लाए अकेलो अल्लाह हाजत रवा अकेलो अल्लाह मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हर जगह मौजूद अकेलो अल्लाह वाजिबुल वजूद अकेलो अल्लाह अल्लाहुल गुयूब अकेलो अल्लाह आसमानन के खलकण वारो अल्लाह ज़मीनुल के विछाइण वारो अल्लाह सिज चंद्र तारन के खलकण वारो अल्लाह इंसानन जिन्नन फरिश्तन के खलकण वारो अल्लाह समुद्रन दरियान के खलकण वारो अल्लाह जानवरन परिंदन के खलकण वारो अल्लाह जिंदगी जो मालिक अल्लाह मौत जो मालिक अल्लाह इज्जत जो मालिक अल्लाह जिल्लत जो मालिक अल्लाह जन्नत जो मालिक अल्लाह दोज़ख जो मालिक अल्लाह तो मुसलमानों क़यामत जे ॾींहं जो मालिक तने तन्हा अकेलो 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 अल्लाह नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर अम्मा आयशा सैन फरमायो साईं आखिरी नसीहतूं पंहिंजी उम्मत के कयूं इबादत अल्लाह जी कजो मदीने जे मीर फरमायो इताअत मां मुहम्मदुर रसूलुल्लाह जी कजो मुझे साईं फरमायो बुधो मां मुहम्मद करीम जने फानी जहान के छड्या सब्र कजो अब छा कजो मातम न कजो हाय हाय न कजो गल घोड़ा न कजो सब्र कजो सब्र कजो सब्र कजो अल्लाहु अकबर कबीरा अम्मा आयशा सैन फरमाई थी सूमर जो दिहाड़ो 12 रबीउल अव्वल मदीने जे मीर जो वज़ुहा वारो चेहरो मां आयशा जी गोद में हो साईं जो चेहरो हर सुर्ख थे साईं जो चेहरो गाढ़ो पियो थे साईं जो चेहरो हर जर्द रंग वारो पियो थे अल्लाहु अकबर कबीरा इसंदे मदीने जे मीर काइनात जे रब के सद के लब्बैक चई करे पंहिंजो सफ़र जन्नत जे तरफ़ शुरू कयो हाणे चवनि था त गम उहो करे जिन जो को मोह हुजे हाणे हुजूर जे विसाल वारो ॾींहुं खणो
अल्लाह जो कसम जनाब अबू बकर सिद्दीक जे अखिन मां गोढ़न जी परसाद, जनाब फारूक आजम जड़ो जलीलुल कदर सहाबी बेहोशी जा दौरा, जनाब उस्मान जिंदू रैन जड़ो सहाबी बेसाख्ता पयो, जनाब अलीउल मुर्तजा जड़ो सहाबी ज़ारो कतार रोए पियो। यहाँ पे नजर कर सोनो बिलाल मुअज्जिन रसूल, आखिरी गाल बुधो, मुअज्जिन रसूल जिने सैयन फानी जहान के छड़ियो, हजरत बिलाल अचो जिने मुझो महबूब न रहो। मां बिलाल किए रहा, मदीने का हिजरत करे शाम जे तरफ हलियो वियो। किताबन में अचे थो हिकड़े ॼाणे हजरत बिलाल निंड पियो हो, सुतो पियो हो, आरामी हो। अचानक निंड में हजरत बिलाल के सैयन जी ज़ियारत थी, मदीने जे मीर जो दीदार थियो। सोहणे बिलाल के सैयन फरमायो, बिलाल एडी जुदाई, बिलाल एडी जुदाई, बिलाल एडी बेवफाई, अल्लाह अकबर कबीरा। हजरत बिलाल निंड मारणी करे उठो, जथो लब्बैक 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 वसादईक या रसूल अल्लाह। सही तहां जो गुलाम हाजिर, सही बिलाल हाजिर, तहां जो नौकर हाजिर। अल्लाह अकबर। सोहणो बिलाल हलियो, गम ते नजर के जाए, दुख ते नजर के जाए। सोहणो बिलाल मदीने जी सरजमीन ते आयो, हुजूर जे रोज़े अनवर अतहर ते आयो, हुजूर जे रोज़े अतहर ते दुरूद सलाम जा नजराना पेश कई। फारिग थियो, सहाबा के खबर पई, सहाबा आया, बिलाल आयो, सहाबा मिलिया, पुरतपाक इस्तकबाल थियो, पुरजोश इस्तकबाल थियो। सहाबा चवण लगा, बिलाल काफी ॾींहं गुज़री विया, काफी वक्त लाए छॾे। बिलाल अॼु दिल थी चए, काफी ॾींहं थी विया आहिनि, तू मुअज्जिन रसूल आ, अॼु आज़ान त ॿुधाए, अॼु पंहिंजो आवाज़ त ॿुधाए। सहाबा एलास था कनि, हज़रत बिलाल इनकार थो करे, गम ते नज़र कजाए, चए तो मजबूर न कयो, बिलाल आज़ान न ॾेई सघंदो, मजबूर न कयो, बिलाल आज़ान न ॾेई सघंदो। अल्लाहु अकबर। थोड़ी देर गुज़री, हुजूर जा ॿई बचड़ा, सुणो हसन बि आयो, सुणो हुसैन बि आयो, हिकिड़े हिकु ॿाह ख़बर थो, ॿी ॿाह ख़बर थो। चाचा अॼु आयो आ, ॾाढा ॾींहं गुज़री विया, अॼु महिरबानी कर, चाचा आज़ान त ॿुधाए, अॼु आवाज़ त ॿुधाए। आदिल परवारा हिन मोहब्बत ते नज़र कर। हज़रत बिलाल चवण लॻो, बिलाल दुनिया जे समूरनि इंसाननि खे मना करे सघे थो, पर बिलाल पंहिंजे महबूब जे हिन गुलनि खे मना नथो करे सघे। बिलाल आज़ान शुरू कई, गम ते नजर कर। हज़रत बिलाल आज़ान शुरू कई, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। आदिल परवरा जिने सोहणो बिलाल हे लफ्ज़ चवंदो हो, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। सोहणो बिलाल पंहिंजी अशहद आंगुर मदीने जे मीर जी तरफ कंदो हो, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। सोहणे बिलाल ये लफ्ज़ अचा, अशहद आंगुर सिधी कई। सोहणे बिलाल के मदीने जो मीर नजर न आयो। आदिल परवरा सोहणो बिलाल बेहोश थी करे आज़ान जे दौरान ज़मीन ते किरी पियो। तू जदो गम उहे बलाइन जिन को मोह हुजे, असा सहाबा जे नक्शे कदम ते हो। अल्लाह जो कसम, सहाबा जे मथा गमन जो पहाड़ न, गमन जा पहाड़ किरिया। हुजूर जे विलादत जी खुशी असा के बिया, पर वफात जो गम ॾाढो मथे। आदिल परवारा ॾाढो मथे, ॾाढो मथे। क़यामत जी सुबह कायम थी सके थी, हुजूर जे विछोड़े जो गम इहो घटिजी नथो सघे। असल तोखे इहो पैगाम ॼाणायो हा, पंहिंजी ज़िंदगी गुज़ार, पर क़ुरान खे पढ़, पंहिंजी ज़िंदगी गुज़ार, मदीने जे मीर जे हदीसुन के पढ़, आलिमन सां निस्बत कायम कर, आलिमन सां सोहबत कायम कर। अॼु हिन अज़ीम शान इज्तिमा में को अल्लाह जो अहिड़ो बनो आहे जेको वाइदो करे त इंशाअल्लाह अॼु खां पोइ मुंहिंजी ज़िंदगी मदीने जे मीर जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़रंदी। अब नियत कयो, तौफीक अल्लाह जी ज़ात पाण ॾींदी इंशाअल्लाह। अॼु वाइदो कयो, अॼु खां पोइ इंशाअल्लाह असांजी ज़िंदगी सहाबा जे नक्शे कदम ते गुज़रंदी इंशाअल्लाह। चओ बा इंशाअल्लाह, मां त ॿुधा इहो बि वाइदो कयो, मदीने जे मीर जे मोहब्बत जे सदके, सहाबा जे मोहब्बत जे सदके इंशाअल्लाह अॼु खां पोइ असां आलिमन जी इज्जत कंदासीं। अब आलिमन जो अदब कंदऊ, आलिमन जो एहतराम कंदऊ।
जगने आलिमन मदारिस मसाजिद जे तहफ़्फ़ुज़ जिला हुजूर जे ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जिला सहाबा जे नामूस जे तहफ़्फ़ुज़ जिला मदारिस ऐं मसाजिद जे तहफ़्फ़ुज़ जिला इस्लाम जे सरबुलंदी ऐं बक़ा जिला पाकिस्तान जे सरज़मीन जे तहफ़्फ़ुज़ ऐं बक़ा जिला मैदान ते निकिरण जो हुकुम कयो त मैदान ते निकिरंदो छो त जिहाद जो ऐलान भी थींदो हुजूर जी हदीस अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामह जिहाद क़यामत जे सुबुह ताईं जारी रहंदो जिहाद जो ऐलान भी थींदो पर अञा जिहाद जो ऐलान न थियो हाली 3 सालन का तहरीक हले थी चौथो साल हले थो इन ज़ालिमन जाबरन ऐं आमिरन जे खिलाफ लोटन ऐं लुटेरन जे खिलाफ उन तहरीक जी कड़िया पीडीएम जे तरफ का 27 नवंबर अक्टूबर जो महीनो हले थो ईंदड़ महीनो नवंबर जी 27 तारीख छंछर जे दिहाड़े लारकाने जे सरजमीन ते अजीम शान फकीदुल मिसाल शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस जो इनेकाद कियो वियो जिन मेहमान खास फरजंद मुफ्ती महमूद कायद इब्न कायद इमामुल इनक़िलाब कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान साहब दामत बरकातुहुमुल आली जनहुदा तमाम साथिन के इन लारकाने वाले अजीम शान इज्तिमा जी दावत दिल जे अताह गहराइन सा अर्ज रखे थी शरीक थी करे सवाब दारैन हासिल कदा केड़ा केड़ा मर्द मुजाहिद 27 नवंबर ते लारकाने नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान कायद सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो नारे तकबीर मुझी दावत तहां ताईं पहुती तहां के कफील मुकर्रर क्या थो मुझे तरफ खां दोस्तन ताईं अहबाबन ताईं अजीजन रिश्तेदारन ताईं इन दावत के पहुंचाईंदो जिंदगी रही 27 नवंबर ते लारकाने में अवां जो इंतजार कबो जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।